अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरूं। कराची पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॻूणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद जो नालो निगरान वज़ीर आज़म जे उहिदे लाइ तजवीज़ कयो आहे। पीटीआई अॻुवान फवाद चौधरी पंहिंजे ट्वीट में चयो आहे त सदर जे ख़त जे जवाब में पीटीआई कोर कमेटी जे मुशावरत ऐं मंज़ूरी खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान अॻूणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद खे निगरान वज़ीर आज़म लाइ नामज़द कयो आहे। सदर पारां वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं शहबाज शरीफ़ खे ख़त लिखियो वियो हो, जंहिं में चयो वियो हो त जेकॾहिं असेंबली टोड़ण जे 3 ॾींहनि अंदरि कंहिं हिक नाले ते इतफ़ाक़ न थियो त ॿ नाला कमेटी खे मोकिलीनि। ॿिए तरफ़ शहबाज शरीफ़ चयो त इमरान ख़ान ऐं डिप्टी स्पीकर आइन जी भञकड़ी कई आहे। गैर आइनी सदर जे ख़त जो जवाब कीअं थो ॾेई सघिजे। शहबाज शरीफ़ जे जवाब ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरी चयो त जेकॾहिं शहबाज शरीफ़ निगरान वज़ीर आज़म जी मुशारफ़त जो हिसो नथो बणिजणु चाहे त असां 2 नाला ॾिना आहिनि। 7 ॾींहनि में असांजे हिक नाले जी चूंड कई वेंदी। हैदराबाद सिंधी अदबी संगत ज़िले हैदराबाद तरफ़ां सिंधी ॿोली जे नामियारे शाइर गुलाम मोहम्मद दुरमंगी जी 85 जन्म ॾींहं जे हवाले सां कल्याण मीडिया ग्रुप जे ऑफिस में सालगिरह तक़रीब सिंध जे नामवर अदीब सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी खज़ानची नईं मलक जी सदारत में थी गुज़री। जॾहिं त महिमाननि में अला बख्श कुंबर, आशिक़ सोलंकी, इल्ताफ़ मलकानी, अब्दुल नबी आज़ाद, महबूब सिंधी, इसाक मंगरियो शामिल हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे अला बख्श कुंबर चयो त साईं दुरमोहम्मद मंगी जे फ़िक्र में इनकलाब मिले थो, जंहिंमें सिंध जी ख़ुशहाली आहे। नामवर कहाणीकार ऐं ड्रामा निगार सिंधी अदबी संगत हैदराबाद जे अॻुवान आगा ज़फ़र चयो त सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां सिंध जे ॿिए शाइर गुलाम मोहम्मद दुरमंगी जी सालगिरह तक़रीब मल्हाए सुराही महसूस करे रहियो आहियां, छो त दुरमंगी जो किरदारु सिंध जे इश्क सां रंगियल मिले थो। लेखक ऐं अदीब महबूब सिंधी चयो त दुरमोहम्मद मंगी दादूअ जे गरम धरती ते जनम वरितो। सिंधी अदब सां निभाईंदे इश्क, वतन ऐं आदर्श जहिड़ो सगारो शाइरी जो किताब असांखे ॾिनो। सदारती ख़िताब कंदे सिंधी अदबी संगत जे मरकज़ी खज़ानची नईं मलक चयो त दुरमोहम्मद मंगी रोमांस ऐं इनकलाब जो शाइर आहे। संदसि शाइरी पढ़ंदड़नि जे रूह खे गरमाए विझे थी। अहिड़े अज़ीम शाइर खे यादि करणु असांजे फ़र्ज़ में शुमार आहे। तक़रीब खे साहिब मेमून, वहीद मीराणी, आज़ाद लाल हुसैन, रहीम सिंधी ऐं ॿियनि पिणु ख़िताब करे दुरमंगी खे भेटा पेश कई। जॾहिं त नामवर क़ौमी रागी सरवर सखीरानी शाइर दुरमोहम्मद मंगी जा गीत ॻाए दाद हासिल कयो। लाड़काणे शहर जे पीर शेर हेठ आकिल थाणे जे हद ॻोठ मसू हब में पुराणी ज़मीनी तकरार तां हिकु ॾींहुं अॻु हथियारबंद जी फायरिंग में क़त्ल थी वियल औरत समेत 3 ॼणनि जे वारसनि मक़तूलनि जा लाश SSP चौक ते रखी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जिते इन्हनि सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते औरतुनि रज़िया ॾेथो, ज़किया ख़ातून, हनीफ़ा ॾेथो ऐं ॿियनि साहिफ़ुनि आॾियो दायो त गुज़िरियल आचर ॾींहुं इलाइक़े जे बाअसर वज़ीर ॾेथो पंहिंजा हथियारबंद साथी साण करे असांजे घरनि मथां हमिलो करे अंधाधुंध फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि असांजी हिकु औरत शबीरा ज़ाल कुर्बान ॾेथो, जिनसार पुटु मुमताज़ ॾेथो ऐं सरफराज़ पुटु गुलाम मोहम्मद ॾेथो क़त्ल थिया ऐं हमले में औरतूं पिणु ज़ख़्मी थियूं। अहिड़े वाक़े जो केस असां हद जे थाणे ते बासरनि ख़िलाफ़ दाख़िल करायो, पर पुलिस हिन वक़्त ताईं कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि चयो त गुज़िरियल 9 सालनि खां बासर ऐं संदसि माइट असांजी ज़रई ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। जिन अॻु बि असांजे 2 मर्दनि खे क़त्ल कयो हो, उन वक़्तु बि पुलिस का बि कार्रवाई न कई। हिननि चयो त बाअसर असांजी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे ऐं वेतर असांजे माण्हुनि खे क़त्ल करे ज़ुल्म करे रहिया आहिनि, पर पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए उन्हनि जी पुठिभराई करे रही आहे, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। तंहिं करे असांजी सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां अपील आहे त क़त्ल में मुलविस वज़ीर ऐं ॿियनि हथियारबंदनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।